जी अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिन वक्त मां मौजूद आहियां अमेरिका जी रियासत वर्जीनिया जे शहर रिचमंड जे भरिसां हिकिड़ो इलाइक़ो आहे। रिचमंड जे भरिसां पीटर्सबर्ग। सो अॼु हिते आया आहियूं घुमण। असां मुख़्तलिफ़ रियासतूं घुमंदा था रहूं। अमरीकी नॉर्थ कैरोलिना बि हुयासीं, ह्यूस्टन बि हुयासीं, जिते साना कन्वेंशन हुयो, ऐं उनखां पोइ मैरीलैंड, बाल्टीमोर, न्यू जर्सी, न्यूयॉर्क। तव्हां व्लॉग ॾिठा असांजा। अॼु वरी असां हिते मौजूदु आहियूं रिचमंड में, वर्जीनिया में। सो दोस्त पाड़े में रहंदो आहे हिते, ख़बर पई आहे। ॿिया बि दोस्त रहंदा आहिनि गॾिजी सभु। फैज़ बुलेदी साहब। सो उन ॾांहुं हलूं था, उनजे फ्लैट ते उन सां मुलाक़ात कयूं था ऐं उन सां गॾु निकिरूं था किरां। मुंहिंजे ख़्याल में अॼु उन्हनि जे स्टोर जो विज़िट कयूं, जे स्टोर ते हू आहिनि, कमु कंदा आहिनि। हबीब भुट्टो साहब वारनि जो, शोएब भुट्टो साहब वारनि जा स्टोर्स आहिनि, गैस स्टेशन। सो अॼु सॼो ॾींहुं उते गुज़ारिणो आहे। ॾिसूं त उते जो माहौल कीअं आहे, छा आहे, कहिड़ा कहिड़ा माण्हू अचनि था वञनि था। मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू रहनि था अमेरिका में, ज़ाहिर आहे। सो इहो शाम ताईं उन्हनि सां गॾु गुज़ारींदासीं ऐं तव्हांखे बि ॾेखारींदासीं त अमेरिका में माण्हू कीअं रहनि था ऐं कीअं ॻाल्हाइनि था, उन्हनि जी उथणी वेहणी कीअं आहे। सो हाणे हलूं था, साम्हूं ई परियां फ्लैट आहे फैज़ बुलेदी जो, उन ॾांहुं था हलूं। हिते ॾिसो दोस्तो, हीउ काठीअ जो सॼो फ्लोर आहे। ॾाकणियूं बि काठीअ जूं आहिनि, ॾिसो था। काठी ॾाको सॼो काठी जो कमु थियल आहे सॼी। माना हेठि बेस जेका आहे, ॿाहिरियूं दीवारियूं इहे सिर्फ़ु आहिनि कंक्रीट जूं, बाक़ी तक़रीबन सॼी ॾाकण जेका आहे काठी जी ठहियल आहे। ॾाढो ज़बरदस्त कमु थियल आहे। माना ॾाकण सां कोई माण्हू किरे बि हुनखे धकु न लॻे ॼण। मौसम बि ॿाहिरि ॾाढी ज़बरदस्त लॻी पई आहे, हल्की हल्की फुहार हले थी। ऐं सईद तुने जो गानो आहे, हल्की हल्की बरसात आ ये रात। राति न हाणे ॾींहुं आहे। सो तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसी रहिया आहियो, हीअ फ्लैट्स ठहियल आहिनि ज़बरदस्त। ऐं हीअ साम्हूं फ्लैट आहे दोस्त जो। पार्किंग में सभु गाॾियूं आराम सां सीक्वेंस में बीठियूं आहिनि पंहिंजियूं। हीअ डालो आहे गाॾीअ जे पुठियां लॻियल। मौसम बि ॾाढी ज़बरदस्त लॻी पई आहे, ॾिसो पिया माशाल्लाह। हल्की हल्की फुहार हले पई, बरसाति जी। राति खां वठी बारिश हले पई थी, बारिश। सो ॾिसूं था हली साम्हूं फैज़ बुलेदी साहब। हिनजी गाॾी बि बीठी आहे, न बीठी आहे, परियां बीठी आहे। गाॾियूं सभु हिकु जहिड़ियूं आहिनि वटि सभिनी वटि। सम्झ में नथो अचे कहिड़ी गाॾी कंहिंजी आहे। ॾिसो था पार्किंग गाॾी जी। जी दोस्तो, गौर गांगरो साहब जी गाॾी ते हाणे निकिरूं पिया। हे साईं हसीब जी लिखिया, हसीब गांगरो, मुंहिंजो पुटु आहे हसीब गांगरो। हसीब गांगरो उन नाले ते करे छॾियो, उन नाले ते हाणे ई करे छॾी आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। जेसि ताईं उहे अचनि वरी पोइ तेसि ताईं गाॾी उन नाले ते। मूं हिननि जा बुनियाद त ठाहियूं न, गाॾी वठूं, घर हूअं बि हिते बंदोबस्त कयूं। फैज़ बुलेदी गाॾी ते बुलेदी लिखियल आहे। हा, माना नंबर प्लेट जी इजाज़त, पर नालो बि लिखाए सघो था। तव्हां आज़ाद आहियो, तव्हां कुझु बि। हा, शौकत ज़रदारी बि लिखाए छॾियो आहे, ज़रदारी। बिल्कुलु ई हाणे ख़बर न आहे तव्हां पंहिंजी गाॾी ते छा लिखाईंदो। असां ॾिसूं गाॾी वठूं जॾहिं। न ही व्लॉग ॿुधण खां पोइ तव्हांजो पुटु तव्हांखे फोन कंदो। हा, उहो उते गाॾी आहे, पर उते जेको आहे सो नंबर प्लेट जो वॾो इशू लॻो पियो आहे। हा, हुते त फ़िलहाल नालो नथा लिखाए सघूं। थी सघे थो अॻिते हली इहो सिस्टम आज़ाद मुल्क आहे, तव्हां हिते कहिड़ो बि नालो लिखाए सघो। अच्छा, हिते सिर्फ़ु नालो आहे, माना नंबर जी ज़रूरत न आहे। पाण वटि त ईअं हूंदो आहे न त उते पंहिंजो नंबर लाज़मी आहे। ठीकु आहे, मे बी ईअं हुजे त नालो हुजे त नंबर बि हुजे। हिते सिर्फ़ु नालो आहे, तव्हांजो नालो ईअं सम्झो त नंबर आहे। उहो ई नंबर आहे। वरी जॾहिं गाॾी विकिणंदो त नंबर प्लेट लाहींदो, चेंज थींदी। हा, पंहिंजी ॿी गाॾी उहो जेको वठंदो उहो वरी पंहिंजो नालो हणंदो। सही, या जेकॾहिं हू नंबर हणाईंदो त उहो हुनजो अलॻि। इनजी महीने में पे बि आहे का, फीस बि भरियो था? हिते जेको आहे सो इंश्योरेंस लाज़मी हूंदी आहे। अच्छा, तक़रीबन $100 खनि तव्हांजी इंश्योरेंस हूंदी आहे। अच्छा अच्छा, उहो लाज़मी तव्हांखे करणी। हिते बग़ैर इंश्योरेंस जे गाॾी में नथा वेही सघो था। अच्छा, ज़बरदस्त, माशाल्लाह गाॾी ज़बरदस्त आहे तव्हांजी। वेहूं हाणे गाॾी में? हा अचो। ठीकु आहे जी दोस्तो, हीअ गाॾी आहे गौर गांगरो साहब जी। हसीब गांगरो लिखायो अथनि नंढे पुट जो नालो। निकिता आहियूं साईं गौर गांगरो साहब जी अॻुवाणीअ में। काफ़िलो निकितो आहे, पुठियां मिस्टर लू बि वेठो आहे। मिस्टर लू खे बि हाणे खयोंसीं हितां। मौसम कीअं आहे? मौसम त साईं माशाल्लाह ज़बरदस्त, ग्रीनरी मौसम। बारिश खां पोइ गप नज़र अचे थी तव्हांखे? हा, गप न आहे, न को पाणी बीठो। हालांकि सॼी राति बारिश हली आहे न। ये मज़ा आहे न अमेरिका जो। हा साईं, अमेरिका आहे, हिकिड़ो सिस्टम आहे हिते ज़बरदस्त।
जी दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो माशाल्लाह सॼी राति साईं हिते बारिश थी आहे ऐं पाणी बि किथे न आहे बीठो न छा असांजे त इहा हालत हूंदी आहे बारिश थींदी आहे राति जो त सुबुह चवंदा आहिनि स्कूल बंदि कयो हा सो पहिरियां कमु इहो कंदा आहिनि कराची पहिरियां त बिजली बंदि थींदी आहे बारिश जीअं शुरू थींदी आहे पर हिते न बिजली वई आहे स्कूल बंदि आहिनि ऑफिसूं बंदि आहिनि हर माण्हू पंहिंजे कमकार सां निकितल आहे तव्हां ॾिसो त आहे कराची में सिग्नल ते केॾी रश आहे हिन भेरे कराची में ख़बर अथव 4 भेरा स्कूल बंदि थिया हा हा माना एॾो वॾो शहर तव्हांजो जेको सॼी माना पाकिस्तान खे पाले थो सम्झो रेवेन्यू एॾो थो ॾिए पियो उन शहर में तव्हांखे एतिरो कोन्हे जो बाबा तव्हां पाणी निकासी कयो ऐं ॿार स्कूल हाणे इन कंडीशन में त अस्पताल में बि न पहुची सघे न न पहुची सघे बिल्कुलु साईं ज़िंदगी न बची सघे एॾी ट्रैफिक जाम थी थिए बारिशनि जे दौरान पाणी थी थो वञे शारा फैसल तव्हां ॾिठो त बाक़ाइदे दरिया फैसल थी वियो बारिशनि में हर माण्हू पंहिंजे कम सां निकितल आहे थोरे हेॾा हाणे बादल बीठा आहिनि मथे तयारु लॻा तॾहिं बि कम सां लाइटुनि लाइ अलॻि फीता लॻल अलॻि गाॾी लॻी माना लाइटूं खणण लाइ बि हरू भरू केरु मथे चाढ़े केरु वरी 4 माण्हुनि जा बंदोबस्तु कयो हुन में हणी टोचन करे हणी कमु कंदा आहिनि हा उते हिकिड़े कंहिं बि माना उज़ारे खणण लाइ 5 माण्हू अचनि हा हिते फीता त हणी छॾनि बसि अच्छा हीअ हाणे पाण पहुता सिटगो ते जी सिटगो स्टोर ते जी दोस्तों सिटगो स्टोर ते आया आहियूं जिते मिस्टर लू खे असां हिते ड्रॉप कंदासीं पोइ वरी अॻिते पंहिंजे स्टोर ते निकिरंदासीं उहो ॾिसूं गोर गांगरो साहिब बि आहे हुन ते ऐं फेस बुलेदी बि आहे हुते मिलूं था हर माण्हू साईं बाक़ाइदे पंहिंजे टाइम ते ड्यूटी ते पहुचे थो जंहिंजी जहिड़े वक़्तु शिफ्ट आहे बिल्कुलु ईअं हाणे लथां अची स्टोर ते हितां कॉफ़ी साईं मिलंदी आहे तव्हां वटां काफ़ी साईं ज़बरदस्त मिलंदी आहे ऐं हितां जी काफ़ी जेको आहे न मशहूरु आहे कॉफ़ी घणा माण्हू हिते ब्रेक ॾींदा आहिनि कॉफ़ी जे लाइ स्पेशल कॉफ़ी पीअंदव त मज़ो अची वेंदो अहिड़ी मौसम में कॉफ़ी ज़रूरी आहे अमेरिका में रहो था त कॉफ़ी पीओ अहिड़ी मौसम में काफ़ी अहिड़ी मौसम में माना तव्हांखे कॉफ़ी ऐं बियर जी तलब ज़रूर थी उहा त न पीअंदा पर कॉफ़ी ज़रूरी आहे ऐं मां बि इहो खणा थो पंहिंजे लाइ तव्हां विलाग में चओ था न पीअंदा अच्छा हूअं बि अलाए भाभी ॾिसंदी आहे न तव्हां हा न इहे शयुनि खां परे आहियूं बाक़ी कॉफ़ी पीऊं था ऐं फेस बुलेदी लाइ बि खणूं था हिकिड़ी ठीकु आहे अचो जी दोस्तो पहुची विया आहियूं हाणे हेॾे इहा आहे वेलकम टू वाशिंगटन स्ट्रीट बीपी गैस स्टेशन आहे ऐं कॉफ़ी खई आहे साम्हूं गोर गांगरो साहब वटां हाणे फेस बुलेदी ॾे कॉफ़ी खणी हलंदासीं हे साईं अची विया आहियूं स्टोर ते ओके साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सौराब बाबे खुश आयो जोर बाबे खुश कमकार सां लॻा पिया आहियूं कमकार सां लॻा पिया सामान आयो है सिगार माशाल्लाह माशाल्लाह कॉफ़ी खणी आया तव्हांजे लाइ वाह 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 कहिड़ी कॉफ़ी खणी आया कॉफ़ी साईं इहा तव्हांजे लाइ खणी आयो आहियां इहा वनीला वारी वनीला हा हा ज़बरदस्त आहे न वाह वाह वनीला पीअंदा मां वनीला पींदो तव्हांखे मां चयो कॉल कयां अलाए मां खणंदो आहियां तव्हांजी यादि हुई हा न सही कयो सही आहे न मां पंहिंजे लाइ बि खई आहे इहा कॉफ़ी वनीला आई सही आहे ही दोस्त असांजो ईंदो आहे स्टोर ते पहुता आहियूं हबीब भुट्टो साहब वारनि जो स्टोर आहे ऐं गैस स्टेशन आहे साम्हूं गेमियूं बि आहिनि गेमियूं बि खेॾंदा आहिनि अची माण्हू मुख़्तलिफ़ अॻे तव्हां गुज़िरियल साल बि व्लॉग ठाहियोसीं हिकिड़ो उहो हुन सिडको वारे ते हिते इम्तियाज़ चांडियो पैसा बि कुझु खटिया $200 मुंहिंजे ख़्याल में